लॻ सिंधी बछड़ा पुलिस थाणे जी हद वलीदाब चांडियो भरिसां 3 मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि कारखाने ते चढ़ाई करे कारखाने मालिक ऐं पीटीआई जे चूंडियल ज़िले काउंसिल मेंबर रईस विलायत चांडियो ऐं संदसि भाइटे वाजिद चांडियो खे यरगमाल बणाए हथियारनि जे ज़ोर ते हज़ारे रुपया रोक रक़म 3 मोबाइल सेट कार जी चाबी ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे आसानी सां फरार थी विया आहिनि। कारखाने मालिक ज़िले काउंसिल जे मेंबर रईस विलायत चांडियो एहतजाज कंदे नेशनल प्रेस क्लब मेहर जे सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे चयो त 3 हथियारबंद कारखाने ते काह करे हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए खेसि फुर करे विया आहिनि। हुन चयो त अफ़सोस जो हाणे को बि महफ़ूज़ नाहे रहियो। हथियारबंद सरेआम काह करे फुर करे फरार थी वञनि था। हुन एसएसपी दादू आईजी सिंध ऐं ॿियनि खां घुर कई आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे अमन क़ाइमु कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।